पिनण मुझो कामा दे सखी खैरात दे। ओ आईफोन, यो आईफोन लखन जो हुंदो। पिनण वारो जेको आहे न कामा उनमें 10 भी मिलदा आहिनि। चोरी करण में वॾो मज़ो आहे। अॼु आईफोन चोरी कियो आहे, सुभाणे का ॿी शइ वॾी क़ीमती चोरी कंदोमांसि। मोगा वञी हाली महीनो रेस्ट कर, हूं बि गर्मी पई आहे। आईफोन जा मज़ा वठि। अरे तूं निंड्रा कर, इहो तो वारो आईफोन अलाए काथे काथे घुमंदो। मोगा कहीं ॾिठो त न, वर कर पेर ड्रा। अले मां जो आईफोन काढियो हे हमला ने में तो पेन का पूछा ओ दा कुदा अले वो निभागा हां के मां जो आईफोन काढे क्यों फोन वो चाहंदो अले वली छा हुंदो हाले मां उते निंड अची वई मोबाइल हले तो पियो मां उते मां ते मोबाइल गुम थियो जल्दी कल माके पांजो मोबाइल फोन दे मां वट कोने तुझो मोबाइल मां हाणे वञा तो बेस्तो कंदो मां चंपा कहिने जल्दी काढ गोदे में काढ आईफोन काढ बाल काथे मां वट कोने हे दी हे अले हे आईफोन कोने याले आईफोन दे जल्दी कल माके आईफोन यार छा मोबाइल हुंदो अले मां जो मोबाइल आईफोन में तो बाल सुतो पियो मां तल गर्मी हुई मोबाइल हले दे माके नींद अची वई आंख जे खुली तो मोबाइल गुम थियो त तू तो पियो ना बियो खेलाए घणे जो मोबाइल हो गले जो 2 लाख रुपए जो अरे तू छरे मां दिमाग खराब थी 2 लाख जो मोबाइल बस इने रखी करे नींद पेजी वए अले मां हले तो पियो नींद अची वई चलिया अरे यार हाणे पोइ चोरी थी हाणे काथे चोर के गोल मां जो चोल तू आई यार मां चोर ना आया तू मुझी गाल के समझ लेकिन मां तुझी मदद करे सगंदो चोर के गोलण में केली मदद मां वट एकड़ो बाबू आ मां उनके सुञाणी दो वडो पोहतल बाबू है। एक तो मुझे कमीज जो बटन गुम थियो मां उनडे वेम यूं घुराए दिनो ही बटन नकल सच में लेकिन उनकी फीस थी थोड़ी घणी फीस नींदा से मसलो कोने बाबे शा मिलाई मां जो ये आईफोन कम कवालो थी वने ना कवाड़ो न थींदो पोहतल बाबू अवी 10 मिनटन में तुझो आईफोन मोटी काडेल ना हिडी हल पिनिए अरे पिनण सांजो जे तो सड़ी दुनिया पिने आई असांजा जिगरान जो डी घर में पिंदाऊ असा घर में तवा पिंदाओ डाडा 20 रुपया गडाइंदाओ तडी भी खाधो पीतो पूरो कोने थींदो पेट मानी घुरे तो पिनण का काम वधिक करे आयो लखन जी गाल कर लखन जी बाकी बियो नता वेड़ा हे तक आईफोन हां यार आईफोन के चती आणी है वरी हे इकड़ो हमरा जेको ना वण हेठा खाट ते नशे में सुतो पियो ये लगे पियो जी लूसी को तो ज़बान कढियो साकदो पियो अच्छा हां हाने पो हिस्सो देना इन जो हिस्सो नि भागा पो दींदो साईं वडो तकड़ो थींदो हाने ये कर पांजे पैसन सा जेको ना होटल ता सुठी कढ़ाई गोश्त कराया त गज्जी वेई करे खायूं पो बाजार हली मोबाइल विकणू था आध रकम तो खे दींदो मा आध मा पाण रखींदो ठीक है माने तो आईफोन तो चोरी करे आयो चोंदा त आईफोन में तस्वीरां भलियूं ईंदियूं तस्वीर त कढी दिसा पर निभागो आईफोन खुले कोन थो मुखा हलाइण दा कोन ईंदो इनमें चोंदा त फिल्टर हणनो पवंदो मां वटि मोटरसाइकिल भी कोने जे फिल्टर कढी करे आईफोन में हणा पर मुझे के काम जो विकणी दो आईफोन या फबा यो तो उहा हमरा जंजो मां मोबाइल आईफोन चोरी करे आयो अपोड़े किथे पकड़ जी पियुम ना यो टिकण मांजी सुजाइंदो बाबा छा थियो बाबा हे हमरा जो कम फातो तो में बाबा यो हमरा बुधाइंदो या तू बुधाइंदे ए बाबा यो बाबो अले बाबे के वडा वाल हुंदा ने इतनी भागो गंजो अरे दरअसल बाबू चिल्ला पचाए गंजो थियो हां चिल्लो पचाए गंजो थियो बाबा माशा वडो जुलमा हुकुम कर केड़ो जुलमा तोजी का शई चोरी थी या तू परेशान आ कहीं चक्कर में यल बाबू उशाला बाबे के पहले खबर लगी वई बाबे जी हद में जी एंट्री थीने बाबे के खबर पेजी वेंदो हां कोई मा जो आईफोन चोरी कलियो अला कंदो कीला पौंदा गंदो थी ताके ता इंदा गडा गाड़े में लगदो गंदो चुप कर
पलूता न ॾे उहो तोखे मिली वेंदो तूं घबरा न सब्र कर मां दिमाग़ लड़ायां थो शैतानी पंहिंजी खोपड़ी थो घुमायां तूं सुतो पए खाट हेठां घर जे गर्मी हुई बिजली वई हली तॾहिं करे हवा में तोखे निंड अची वई तुंहिंजे सीने ते मोबाइल रखियल हुयो क़ीमती का आईफोन उहो आईफोन तुंहिंजो चोरी थी वियो आहे यार बाबो कशम दे वॾो होशियार आहे यार महिरबानी इन बाबे वटि आंदो ॾिछ जी ॻाल्हि ॿुधाए थो मूंखे चवण वॾो पोतल बाबू आहे साईं हिते कुझु बि चोरी थी वेंदो आहे न मिटाए वठी ॾींदो आहे बाबा महिरबानी कल हेॾे ओलते महिरबानी कल चुमी ॾिनी मां गंज खे हालत मोबाइल ॻोल्हे ॾे इहो मुंहिंजो कमु न आहे इहो सॼो शैतानी खोपड़ी जो कमाल आहे तोखे मोबाइल मिली वेंदो मिठाई जे लाइ ॿुधायोसीं बाबे जी वटि फीस थी मिठाई लॻंदी हाँ मोबाइल मूंखे लॻे थो त 2 लाख रुपए जो 2 लाख जे हिसाब सां 20,000 लॻंदई 20,000 हा 20,000 हा 20,000 अथई त ॾे हे वटि बाबा 20,000 मां विझाना गोदे में बाबा न गोदे खां परे रहजांइ इन गीदे में गैबात सुतल आहे किथे गैबात खे जाग थी वई त पतो जी ख़ैर न आहे हाँ यार गैबात के जाग थी वई त वरी कम ख़राब थी वेंदो सारो कम गैबात कंदो आहे न ख़बरां गैबात आणींदो हाणे आराम में गैबात निंड बि करनि न सारो ॾींहुं पाण कमु कंदा थकी पवंदा आहियूं न हाँ पैसा भी गैबात ॾे लखे हरकत कयई न त पोइ मुंहिंजी गैबात जागी पवंदी इनखे वॾो नुक़सान पुॼंदो हे शरारती माण्हू लॻे थो मूंखे न बाबा हे शकल हाणे इहो ॿुधाए बाबा असांजो कमु कीअं थींदो असांखे मोबाइल फोन कीअं मिलंदो तुंहिंजे घर में जेके ई अफ़राद आहिनि तूं आहे कोई महिमान बि अथई न घर खां डुकाए खड़ो करेनि छो जे 2 कलाक तव्हांजे घर में आस पास पूरे किलोमीटर दौरान कोई न अचे उहो हमरा तव्हां ॾे मोबाइल अची रखंदो ऐं उहो वायूं बताल कई वधो आहे छो जे मुंहिंजी शैतानी खोपड़ी घुमी वई आहे न उहो पाण ई अची करे मोबाइल रखंदो पोइ तूं खणी वठिजांइ मोबाइल उहो पाण परेशान आहे त मोबाइल ॾियां पराई हे ॿुधई तो अमला मोबाइल न मिलियो न ॾंड में लख ॾींदो ॻाल्हि न ॾिनई न पोइ ॿुध तो जी भी ख्याल ना है इन बाबे गंजे जी भी ख्याल ना है बुधाई छडाई दो ए वहां तो तोड़ा भलाई क्या भलाई है समय नहीं भलाई पैसा भले अन्ना याले मिलती टेंशन छो वटेंदो हां तू घर तो पुजे न कलाक सवा मोबाइल पुजी वेंदो ठीक है मां 1 किलोमीटर बाहर कलाक में मोबाइल मिले पोते जेब खां पोते थी गबा तू थी पौंदी जेब खां परे जेब जे वरी सवलो आयो चंगो थो बची पियुम हाणे छा कयां मोबाइल टच मुखां हले ई कोन थो इनखे मुटाए ॾियां मोबाइल छा कयां यार समझ नथी अचे ॻाल्हि हिते लिखी वही लवां थो बाबे के केली खपल त किलोमीटर पले आ इन चोल के पकड़नो आ आज इन मोबाइल फोन चोली क्या शुभ का बी शाई चोली कले वने ये जे कोई चोल आ चोल जी खेल ना बाबे जी मेहरबानी जे चोल अचे थो हाले खबर पौंदी केलो आ चोल अले गंजा हे वाली मोबाइल फोन तू चोरी कले वए यो चोरी माना क्यों वो जेको चोर है ना अचे पियो चए पियो तो फकीर बाबा तू वञ माखे कुटको ॾींदा इंजे लाइ मां मोबाइल चोर खां वठी करे वापस रखण आयो आ तो जी जाते अच्छा हाँ हे इनाम वाच पैसा कढ लांती वेला पैसा कढ पहले पैसा कढ माफ कर भाऊ गलती थी वही यार ये ना करो बेली कुछ तो रहम करो मां इन तार जो बाबू चोरी पकड़े दींदो आ तू इन तार जो बाबू आ ना मां बाबन जो भी बाबू लांती असां जी चोली कले वली असां का पैसा वठी वली हिते लखल आयो आ तो चोल बियो आ चोल तू आई छाड़ यार छाड़ बोड़ी हाणे त जूता लगन था मुखे सख्ती खादो जे मां पराई मोबाइल रखण आयो इन खां भलो त मोबाइल रखण ही कोन चाहा ना ही मांजा पैसा वञन हा ना ही नुकसान थे हा मोगे जी मार खबर ना चार